संगरार मां 3 साल अॻु अगवा कयल मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी जे वालिद राजकुमार जे इन इंकशाफ थरथरो मचाए छॾियो आहे त खेसि धाड़ेलनि पारां फ़ोन करे भुंग जी रक़म घुरी वई आहे। राजकुमार अहिड़ो इंकशाफ टाइम न्यूज़ पनवाकल जे रिपोर्टर नदीम बुज़दार सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल दौरान कयो। पुलिस वेंदा ऐं एसएसपी साहब ॾे मालिक जॾहिं भलाई करे न हाणे हिकु ॿ फ़ोनियूं आयूं आहिनि असां ॾे पोइ साहब खे हवालु कयो आहे। साहब जेको लॻा पिया हाणे भलाई थींदी। अच्छा, कंहिं फ़ोन कयो तव्हांखे? केरु आहिनि? पोइ किथां अचनि फ़ोनियूं, पोइ साहब खे हाल वाल कयो आहे। अच्छा, उहो छा था चवनि फ़ोननि वारा? ईअं चवंदा पैसा ॾियो ऐं डीलिंग कयो। अच्छा, घणा पैसा घुरनि था? पैसा ईअं थोरा घणा घुरंदा, पोइ साहब खे हाल वाल कयो आहे। पोइ ॾिसूं हिकु ॿिनि ॾींहंनि में साहब जेको ॾिसूं साहब एसएसपी सखर? हा, अमजद साहब। अच्छा अच्छा, कॾहिं फ़ोन आयूं तव्हांखे इहे? 2 ॾींहं थिया आहिनि असांखे। अच्छा अच्छा। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार चयो त भुंग जी रक़म घुरंदड़ फ़ोन कॉल्स बाबति एसएसपी सखर अमजद शेख खे आगाह करे छॾियो आहे। एसएसपी जो चवणु आहे त मामले खे ॾिसी रहिया आहियूं। प्रिया कुमारी जे वालिद खे भुंग लाइ फ़ोन कॉल्स कंहिं कयूं? प्रिया कुमारी जे वालिद इन सिलसिले में कुझु बि ॿुधाइण लाइ तयारु नाहे। एसएसपी सखर अमजद शेख बि हिन हाई प्रोफाइल केस ते लाॻीतो अख़्तियार कयल चुप जो रोज़ो अञा न टोड़ियो आहे। प्रिया कुमारी खे 19 अगस्त 2021 ते संगरार मां यौम आशूर ते अज़ादारनि लाइ सबील विरहाईंदे अगवा कयो वियो हो। सिंध सरकार पारां GITs जोड़ण ऐं वॾा वॾा ऐलान करण बावजूद प्रिया कुमारी जो अञा ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। प्रिया कुमारी जी अमड़ रवीना कुमारी जी इहा मयार अॼु बि सिंध जे माइरनि जो जीअ झोरे रही आहे त छा मां अमड़ न आहियां? मुंहिंजी धीउ मूंखे मोटाए छो नथा ॾियो? सभु ॿार आज़ादु थियनि था। हिन मुंहिंजी न्याणीअ खे ॾोढो कयो। मां सोशल मीडिया ते न आहियां त सम्झो मां ई न आहियां। हाणे मुंहिंजे हथ जी वेत पाऊं थी बदनाम, मूंखे पंहिंजी न्याणी आज़ादु कराए ॾियो। मां सभिनि में